जी तो व्हाट्सअप इलेक्शन में असांजे नामज़द उम्मीदवार नियाज़ अली जाफ़री बी के पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदा। वोटिंग जो सिलसिलो अॼु 2 तारीख़ 24/8/2024 बिरोज़ छंछरु ॾींहुं सुबुह जो 8 बजे खां राति जो 11 बजे ताईं जारी आहे। वीडियो मथां ॾिनल लिंक खे क्लिक करे पंहिंजो क़ीमती वोट कास्ट कंदा। पारां उस्ताद वाहिद जाफ़री सऊदी, मुक़दुम जाफ़री, हज़ारो जाफ़री, ज़फ़र अली मलिक, बाबू बगलाणी, हाजी सोबो जाफ़री ऐं नूर मोहम्मद जाफ़री करमपुर लाड़ो।